सिंध काबीना जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। एम्प्लॉइज़ अलायंस जे मुतालबनि समेत 34 नुकाती एजेंडा ते गौर वीचार करे अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। वॾे वज़ीर मुराद सदारत हेठि सिंध काबीना जो अहम इजलास सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कटौती वारो फ़ैसिलो वापसि वठण वारी तजवीज़ ते गौर वीचार थींदो। सिंध काबीना पारां ॾोह छॾे पुलिस आॾो पेश थींदड़ धाड़ेलनि खे आम माफ़ी ॾियण वारी पॉलिसीअ जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध काबीना पारां कॉन्टीजेंसी ते मुक़ररु कयल LPOD जे मुलाज़िमनि खे पको करण वारी तजवीज़ ते पिणु गौर वीचार कयो वेंदो। वॾे वज़ीर जे हेलीकॉप्टर लाइ चीफ इंजीनियर्स जी नई सिर मुआदे बाबति पिणु गौर वीचार बाद फ़ैसिले जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। काबीना में सिंध फूड अथॉरिटी में गैर सरकारी मेंबर मुक़ररु करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध काबीना ऐं फ्लोर मिल्स खे कणिक जारी करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। काबीना इजलास में कराची वाटर बोर्ड में शामिल गैर सरकारी मेंबरनि खे मुआवज़ो ॾियण ऐं शाहराह भुट्टो जी फ़ेज़ 2 लाइ फंड्स जारी करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। गज़ा में जंगबंदी बाबति हमास इसराइल ऐं अमरीका विच में ॻाल्हियूं अॼु मिस्र में थी रहियूं आहिनि। हमास जो वफ़द खलील हयात जी सरबराही में काहिरा पहुची वियो। मिस्र जे शहर शर्मुल शेख में ॻाल्हियुनि लाइ हमास इसराइल ऐं अमरीका जा वफ़द पहुची विया आहिनि। हमास जो वफ़द खलील हयात जी सरबराही में मिस्र पहुतो आहे। अरब मीडिया जो चवणु आहे त हमास आलमी निगरानी में हथियार हवाले करण ते रज़ामंद थी वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त यरगमालनि जी आज़ादी लाइ ॻाल्हियुनि जी पहिरीं मरहले खे हलंदड़ हफ़्ते मुकमल कयो वेंदो। हमास पंहिंजे बयान में चयो आहे त ॻाल्हियुनि जो मक़सदु यरगमालनि जी आज़ादी ऐं गज़ा में अमन जे क़याम लाइ सदर डोनाल्ड ट्रम्प जी पेश कयल मंसूबे ते अमल दरामद जो तरीक़ेकार तइ करणु आहे। हमास जे वफ़द जी सरबराह खलील हया करे रहियो आहे, जेको दुआ में इसराइल जे मिसाइल हमले में मौजज़ाने नमूने बची वियो हो, जॾहिं त संदसि पुट ऐं गार्ड शहीद थी विया हुआ। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त भारत जी पाकिस्तान ते ॿीहर हमले वारे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। असांखे होशियारु रहणो पवंदो। ख़ानगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे ख़्वाजा आसिफ चयो त भारत जी सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट पारां ॾिनल ताज़नि बयाननि मां ज़ाहिर आहे त पाकिस्तान हथां शिकस्त बाद भारत जे अंदरूनी सियासत ऐं मुद्दे ते वॾो प्रेशर आहे, तंहिं करे हू अब्राहिब में को बि ग़लति फ़ैसिलो करे सघनि था। ख़्वाजा आसिफ मई महीने में भारत ऐं पाकिस्तान विच में 4 ॾींहं वारी छिकताण जो हवालो ॾींदे चयो त भारत में सोशल मीडिया खां पार्लियामेंट ताईं मोदी सरकार ते थींदड़ तनक़ीद ख़तमु थियण जो नालो नथी वठे ऐं भारत में इलेक्शन बि घणी परे न आहे। बचाव वारे वज़ीर चयो त ॿियो कारण इहो बि आहे त भारत खिते में आलमी सतह ते अकेलो थी रहियो आहे, जंहिंजो कारण बि मई महीने वारी जंग आहे। ॿिए पासे पाकिस्तान जी जंग में कामयाबीअ सां खिते में पाकिस्तान जो किरदारु वधियो आहे ऐं असांजी साराह थी रही आहे। भारत ॿीहर को मिस एडवेंचर करे सघे थो। जे सवाल जे जवाब में ख़्वाजा आसिफ चयो त भारत हिन वक़्तु मायूसी वारी हालत में आहे, तंहिं करे भारत जी पाकिस्तान ते ॿीहर हमले खे रद्द नथो करे सघिजे। असांखे होशियारु रहणो पवंदो। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग अॻवाननि जा हिक ॿिए ते लफ़्ज़ी हमला जारी आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पाणी ऐं पैसो नून लीग जो न आहे पर मुल्क जो आहे। सिंधु दरिया ते पहिरियों हक़ सिंधियुनि जो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी असेंबली ऐं माफ़ियूं ऐं पंजाब में तनक़ीद थी पई। नून लीग वारा असां सां ॻाल्हाइण खां अॻु पाण में मामला तइ कनि त खेनि छा करिणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे कानून साज़ी में असांजी ज़रूरत पवंदी। अहिड़े सूरताल छो पैदा कई वञे थी त जीअं पीपल्स पार्टी वफ़ाक़ खां नाराज़ थी वञे। सईद गनी चयो त मरियम नवाज़ ॿुधाए त हू कंहिंखे तकलीफ़ में विझी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कामयाब परॾेही वज़ीर हो। उज़मा बुखारी जे इल्ज़ामनि जो जवाबु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे ॾियणु घुरिजे। वाज़िर आहे त मरियम नवाज़ पारां केनाल्स वारो मामिलो उथारण ऐं सिंध सरकार ते तनक़ीद बाद ॿिन्ही पार्टियुनि विच में हिक ॿिए ते तनक़ीद ऐं लफ़्ज़ी गोलाबारी जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मलेशिया असांजो ॿियो घर आहे। मलेशिया सां गॾियल मनसूबनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मलेशियन हमनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान मां $20 करोड़ जो गोश्त मलेशिया मोकिलणु सुठो सवण आहे, उनखे वधायो वेंदो। मलेशियन वज़ीर आज़म चयो त खिते जे अमन लाइ पाक भारत अमन ज़रूरी आहे। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन सहकार कंदासीं। मलेशिया जे वज़ीर आज़म ऑफिस में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे मान में आजियानो ॾिनो वियो ऐं खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। नगर पार्कर ऐं इस्लाम कोट में बरसाति सबबि हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी भिजी वियो आहे। मौसमियात खाते मूजिबि मुज़फ़राबाद, बाग ऐं बंभर में आंधारी सां गॾु वसकारो थियो आहे। सवात, मानसरा ऐं वज़ीरिस्तान बरसाति थी आहे। कालाम, मालम जब्बा ऐं चित्राल में बर्फ़बारी थी आहे, जॾहिं त थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पई आहे। इस्लाम कोट ऐं नगर पार्कर में अॼु सुबुह सवेर तेज़ बरसाति पवण बाद मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। शहर जे नगर पार्कर अस्टाप, सिविल स्टाफ रोड, पुराणी बाज़ार ॾांहुं वेंदड़ रोडनि ते बरसाती पाणी बीठल आहे। इसराइल फ्लोटिला में शामिल वधीक 29
कारकुननि खे डिपोर्ट करे छॾियो। इसराइली परॾेही वज़ीर जो चवणु आहे त वधीक 29 माण्हुनि खे छॾे वियो आहे। मजमूई तौर ते 450 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। उन्हनि मां 170 खे डिपोर्ट कयो वियो आहे। इसराइली फ़ौज गज़ा जे मुतासिरीन लाइ इमदाद खणी वेंदड़ 42 ॿेड़नि ते सवार आलमी इमदादी काफ़िले ग्लोबल समूद फ्लोटिला जे सभई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इसराइली फ़ौज स्वीडस इमदादी कारकुन ग्रेटा थंबर्ग खे जेल अंदरि तशद्दुद निशानो बणायो ऐं खेसि इसराइल जो झंडो ज़बरदस्ती चुमण ते मजबूर कयो वियो। इसराइली फ़ौज पाकिस्तान जे अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद ख़ान खे पिणु गिरफ़्तार करे वरितो हो, जेको अञा ताईं इसराइली फ़ौज जी तहवील में आहे। परॾेही खाते तर्जुमान जो चवणु आहे त हिकु यूरोपीय दोस्त मुल्क ॿुधायो आहे त अॻूणो सेनेटर मुश्ताक अहमद इसराइली फ़ौज जी तहवील में आहे। संदसि आज़ादीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि।